जी बिल्कुल ॾिसो कराची में चौमासे जे वसकारे खां पोइ कराची जो जेको मेन रोड आहे शहरा फिज़ल उहो बिल्कुलु पाणी जो तलाउ ॾेई रहियो आहे। मां वाज़े कंदो रहां त हिन वक़्तु असीं शहरा फिज़ल जे मेन रोड बिग रोड मौजूदु आहियूं जिते जेको तव्हांखे नज़र ईंदो त मुकमल तौर ते पाणी आहे। जेकी गाॾियूं ईंदड़ आहिनि उहे सभु पाणी अंदरि क्रॉस कनि पियूं। इहो बि वाज़े कंदो रहां त हीउ जेको कराची जो वॾे में वॾो ऐं मेन रोड आहे। कराची जेकी चौमासे जी बरसाति आहे उहा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईअं ई जेको आहे पाणी जो तलाउ ॾेई रहिया आहिनि। रोड जेको आहे ॿुॾियल आहिनि पाणी में। उन सां गॾु जेको मौसमियात खाते पारां हक़ीक़त कई वई हुई त कराची में शहरी जेको आहे ॿोॾि जो ख़तरो थी सघे थो। उन्हनि ख़दशो इहो ज़ाहिर कयो हुयो त जेकॾहिं नाला बरसाती नाला सफ़ा न थिया ऐं पाणी उन्हनि में रवाना न थियो त रोडनि ते जेको आहे पाणी बीहजी वेंदो, जंहिंखां पोइ शहरी मुश्किलात मुंहुं ॾींदा। ऐं न सिर्फ़ु एतिरो पर मां इहो वाज़े कंदो रहां त बरसाति जो सिलसिलो न सिर्फ़ु हींअर बंदि थी वियो आहे पर हिकु भेरो ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थींदो। मौसम खाते पर हक़ीक़त कई वई आहे त सुभाणे जो 4 बजे ताईं जेको आहे बरसाति जी वसकारे जे बार असरनि ते हक़ीक़त कई वई आहे। जी